नाज़रीन ख़बर आहे भोजपुर में जेकॾहिं कचे जा ॾोहारी सम्झनि था तो ये पुलिस पिटरनि ते हमला करे पुलिस वारनि खे शहीद करे असांखे ईसाइण में कामयाब वेंदा त इहा संदन भुल आहे। असां वर्दी पाइण वक़्तु ई शहादत जो कसम खणी मैदान में लहंदा आहियूं। अहिड़ो इज़हार SSP कश्मीर कंदकोट इरफान समूह शहीद पुलिस एहलकार ग़ुलाम नबी सुमरो जे तॾे ते पहुची संदन पोइननि सां उज़ुरख़्वाही करण दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयल ॻाल्हि ॿोल में कयो। इन मौक़े ते हुन चयो त पुलिस पंहिंजूं भरपूर कार्रवाइयूं ॾोहारनि ख़िलाफ़ जारी रखंदी। असां ॾोहारनि जी हर कार्रवाई ऐं हमले जो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। असां पोइ हटण वारा न आहियूं। पुलिस जे ताज़नि शहादतुनि बाबति पुछल हिकु सवाल में हुन चयो त अॻे पुलिस न विढ़ंदी हुई त शहादतूं बि न थींदियूं हुयूं। हाणे पुलिस विढ़े थी, मज़ाहमत करे थी त नुक़सान बि थिए थो। हुन चयो त कश्मीर में अमन अमान जी सूरत हाल बहितर थी वेंदी ऐं जेके माण्हू अगवा थिया आहिनि उन्हनि खे तुरत बाज़ियाब कराए ज़िले जो अमन अमान बहाल करायो वेंदो। SSP कश्मीर कंदकोट इरफान समूह जो वधीक छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। अनफॉर्चुनेटली वो शहीद थी वियो या अॼु बि हिकिड़ो इंसिडेंट थियो तंगवाणी में तव्हां ॾिठो। ॾिसो हीअ जेके शहादतूं आहिनि जेका पुलिस ॾिए थी पंहिंजा सीना अॻियां खणी करे उहा अवाम लाइ ॾिए पई, अमन अमान खे बहाल रखण ॾिए पई, इन ॾोहारनि जे ख़ात्मे लाइ ॾिए पई। असां हिते गुज़िरियल काफ़ी महीननि खां इन्हनि ॾोहारनि खे उनजा घटि घेर जो ख़ासि बिल्कुलु तंग कया आहिनि। काफ़ी ॾोहारी मारिजी बि विया जेके तव्हां ॾिठा हूंदा। त हीअ जेके हरकतूं आहिनि बेसिकली हिकु बुज़लाना हरकतूं आहिनि ऐं ॾोहारी शायदि ईअं सम्झनि था त का इन्हनि हरकतुनि सां शहादतुनि सां का पुलिस ब्लैकमेल थी करे बि न। उहे हिकिड़ो क़दम अॻिते ईंदा त असांजा हीअ जवान जेके आहिनि उहे ॿ क़दम अॻिते हलिया वेंदा। त कंहिं बि क़िस्म जी का बि ब्लैकमेलिंग अहिड़ा इंसिडेंट करे बुज़लाना ऐं इहो ॾोहारी सम्झे त ज़िले कश्मीर जे अमन खे तबाह कयो वेंदो या पुलिस जेका सो हुन जे ख़िलाफ़ु न ईंदी, इहा इंतहाई ग़लति हुननि जी जेका सोच आहे ऐं इनशाला इन सोच जो जवाबु आहे उहो बि जल्द हिनखे मिलंदो। बिल्कुलु असां हिकमत अमली करे वरिती बि आहे ऐं उन नतीजो आहे तव्हांखे इनशाला उहो पके खां वठी करे कचे ते तव्हांखे नज़र ईंदो। पुलिस जॾहिं पुलिस कुझु न पई करे न त को शहीद न थींदो आहे। जॾहिं जेको धाड़ेल आहे उहो अॻिते ग्रो कंदो आहे त पुलिस कमु न पई करे। जॾहिं पुलिस कमु करणु शुरू कयो, पुलिस वेहणु शुरू कयो, पुलिस अॻियां अचणु शुरू कयो, पुलिस आवाम खे इन्हनि अगवा करण खां इन्हनि ॾोहारनि खां बचाइणु शुरू कयो त नतीजे में ज़ाहिरी आहे इन जंग में इन क़िस्म जेके अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स आहिनि उहे बि थींदा आहिनि। तव्हां सिमिलरली जेके ॾिसो न सिर्फ़ु पुलिस बाक़ी आर्म फोर्सिस बि ॾिसो उहे पंहिंजी कुर्बानियूं ॾियनि था दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु, क्रिमिनल्स जे ख़िलाफ़ु शहादत ओॾे बि थियनि थियूं। त हीअ बेसिकली जेको आहे इन क़िस्म जा जेके इंसिडेंट्स जेके कॾहिं कॾहिं अचनि था उहे सिर्फ़ु इन जे करे त पुलिस कम बि करे, पुलिस कोशिशि बि करे, पुलिस वेहण जी कोशिशि बि करे।